सां टुटी वञणु आहे, अल्लाह सां ताल्लुक़ न हुजणु आहे। सॼी दुनिया में फ़साद, सॼी दुनिया में फितना, सॼी दुनिया में ख़राबियूं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सिर्फ़ तुंहिंजे ऐं मुंहिंजे अल्लाह जी ज़ात सां टुटण जे करे आहे। ऐं अल्लाह खां छो टुटा आहियूं? छो जो पंहिंजे साम्हूं अल्लाह जी मोहबत नाहे रही। माण्हू उन जी मञंदो आहे जंहिंखे चाहे, माण्हू उन जी मञंदो आहे जंहिंखां टिजे। न अल्लाह जो ख़ौफ़ रहियो, न अल्लाह जी मोहबत रही। पंहिंजूं दिलियूं अॼु वीरान थी चुकियूं आहिनि, पंहिंजूं झोलियूं अॼु ख़ाली थी चुकियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन करे पाण सभु परेशान आहियूं। अल्लाह जी ज़ात सां मोहबत करणु मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पंहिंजी अबदी ज़रूरत आहे, पंहिंजी अबदी हाजत आहे। इहा पंहिंजी ज़रूरत ऐं हाजत आहे जंहिंखां सवाइ को चारो कोन्हे। अल्लाह सां मोहबत करण वारा थियूं, अल्लाह खे सुञाणण वारा थियूं, छो जो रब पाण सभिनी सां माउ खां वधीक मोहबत करण वारो आहे। यबना आदम इन्नी लक मुहिब्बुन फबिहक्की अलैक कुल्ली मुहिब्बा। ओ मुंहिंजा बाना, मुंहिंजी बानी, आऊं तोसां मोहबत थो कयां, तोखे मुंहिंजे मोहबत जो वास्तो आहे, तूं बि त मूंसां मोहबत कर। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह खे पाण खां इहा ई त शिकायत आहे जो पाण अल्लाह जा न आहियूं रहिया। पाण अल्लाह जी मोहबत खां पंहिंजे दिलनि खे ख़ाली ऐं वीरान करे छॾियो आहे। हालांकि छा अल्लाह जी मोहबत आहे, छा अल्लाह जो चाहणु आहे, छा अल्लाह जो भाइणु आहे। ख़ैरी इलैक नाज़िल शर्रुक अलैया साइदु। ओ मुंहिंजा बाना, मुंहिंजे तरफ़ां भलाइनि जा मींहं पिया वसनि, तुंहिंजे तरफ़ां सदाई कारा खाता पिया पहुचनि। असीं अखियूं ॾेई तुंहिंजी नज़र खे चमकायूं पिया, तूं सदाई पंहिंजे नज़र खे पलीत करण वारो। असीं तोखे कन ॾेई दुनिया जा आवाज़ तोखे ॿुधाइण वारा, तूं इन्हनि कननि सां ॻाइण वॼाइण ॿुधी पंहिंजो पाण ते जहन्नम जी बाहि खे वाजिब करण वारो। असीं तुंहिंजे जाड़ीअ में चहकंदड़ ऐं चखंदड़ ज़बान रखी तोते नेमत करण वारा, तूं इन ई ज़बान सां ग़लति चहकी, ग़लति चखी, इन्हनि चपनि सां गारियूं ॾेई तूं मूं रब जे गैरत खे ललकारण वारो ऐं मूं रब जे नज़र में किरण वारो। इज़ा तसाबत उम्मती सकतत मिन ऐनिल्लाहि औ कमा क़ाल। साईं बो फरमाए, जॾहिं मुंहिंजी उम्मत गारियूं ॾींदी, अल्लाह जी नज़र में किरी पवंदी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पाण जो अल्लाह जी नज़र में किरियल पाण छो महरूम आहियूं? छो अल्लाह जी ज़ात खां परे आहियूं? छो जो पंहिंजे साम्हूं अल्लाह जी मोहबत नाहे रही। माल जी मोहबत आहे, दुकान जी मोहबत आहे, बच्चनि जी मोहबत आहे, बनीअ जी मोहबत आहे, लखनि करोड़नि जी मोहबत आहे। केॾा बदनसीब आहियूं पाण जेकॾहिं दिलि में नाहे त अल्लाह जी मोहबत नाहे। हालांकि हो रब केॾो नवाज़ण वारो, केॾो चाहण वारो। असीं हितां गुनाह करण वारा, सॼी काइनात असां खां तंग थिए थी, सॼी काइनात असां खां बेज़ार थिए थी। रोज़ सिज जीअं उभरे थो, ई कराचीअ जो समुंड अल्लाह खे फरियादी बणिजी चवे थो, ऐं अल्लाह मूंखे छॾ त सही, ऐं पंहिंजे छोलीअ सां तुंहिंजे नाफ़रमाननि खे ॿोड़े छॾियां। रोज़ाना समुंड ख़ुदा खे चवे। मुस्नद अहमद शरीफ जी रिवायत है, मुझे साईं जो फरमान है, मा मिन यौमिन इल्ला वल बहरु यस्तअज़िनु रब्बहु फी युग़रक़ बनि आदम व मा मिन यौमिन इल्ला वल मलाइकतु तस्तअज़िनु रब्बहा फी अन तुहलिक बनि आदम व तुआलिजहु व मा मिन यौमिन इल्ला वल अर्दु तस्तअज़िनु रब्बहा फी अन तब्तलिअ बनि आदम। हितां सिज उभरे, हितां सिज उभरे थो, हितां समुंड रुअण शुरू थिए थो, हितां सिज तो उभरे, हितां फरिश्तनि जूं दाहूं, हितां ॾींहं जी इब्तिदा आहे, हितां ज़मीन जी रड़ आहे। ऐं टई मिली रब खे चवनि था, ऐं अल्लाह असांखे छॾ, तुंहिंजे नाफ़रमाननि खे तहस नहस करे छॾियूं, ऐं अल्लाह हिननि खे ॿोड़े छॾियूं, अल्लाह हिननि खे छुयूं करे छॾियूं। अल्लाह पासो वरायां, ज़मीन अल्लाह खे चवे, अल्लाह मूंखे पासो वराइण ॾे, ऐं तुंहिंजे नाफ़रमाननि खे पंहिंजे अंदरि ग़रक़ करे पंहिंजे पेट खे हिननि जो क़ब्रिस्तान बनाए, हिननि खे तुंहिंजे नाफ़रमानीअ जो मज़ो चखाए ॾेखारियां। पर अल्लाह इन समुंड खे, अल्लाह इन्हनि फरिश्तनि खे, अल्लाह इन ज़मीन खे इहो चई वापसि तो मोटाए, खल्लू सबीली व सबील अबीदी अन फिन तुज़ार तौबत अब्दी इन अतानी लैलन कबिलतहु इन अतानी नहारन कबिलतहु। ऐ फरिश्तो, ऐ ज़मीन, ऐ समुंड, वञ पंहिंजे कम में लॻो, आऊं त पंहिंजे रुठल बाने जे वरण जे इंतज़ार में दर पटियो वेठो आहियां। हलियो वञ मुंहिंजे रस्ते खां, ऐं समुंड पंहिंजी सतह ते रह, ऐं ज़मीन पंहिंजी औकात में रह, ऐं फरिश्तो पंहिंजे हुक्म पंहिंजे ज़िम्मेदारीअ में लॻा रहो। मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जे रस्ते जे विच मां हटी वञो। अनफिन तुज़ार तौबत अब्दी, ऐं पंहिंजे बाने जे तौबह जे इंतज़ार में आहियां।
इन तानी लैलन कबिलतहु, रात जो आयो माफ़ी। इन तानी नहारन कबिलतहु, ॾींहं जो आयो माफ़ी। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, एॾो करीम रब, एॾो करीम रब जेको असां सां परचण लाइ पाणी पियो हो काॾे, जेको असां सां परचण लाइ, असांखे वधीक नवाज़ण लाइ, असांखे इताअत जा सबक सेखारण लाइ, असांखे जहन्नम खां बचाइण लाइ, असांखे जन्नत जूं नेमतूं ॾियण लाइ पाण ई पियो सॾ करे, पाण ई पियो चवे इन्नल्लाह यबसुतु यदहु बिल्लैल लियतूब मुसीउन नहार व यबसुतु यदहु बिन्नहार लियतूब मुसीउल लैल कमा क़ाल। ऐं ॾींहं जो हथ फैलाए चवंदो आहियां, ए रात जा पापियो अचो, ॾींहं जे रोशनी में अची रो रड़ो, तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि। वरी ॾींहं जो पोइ हथ फैलाए, रात जो पोइ हथ फैलाए, ए गुनाहगारो अचो, अची मुंहिंजे दर ते झुको, अची मुंहिंजे दर ते नमो। रोज़ाना 40 दफ़ा ख़ुदा सॾु करे थो, हय्या अलस सलाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कंहिं माउ पंहिंजे बच्चे खे ईअं सॾियो हूंदो जीअं रब तो पाण खे रोज़ सॾे, ॾींहं जो सॾे, शाम जो सॾे, सुबुह जो सॾे, रात जो सॾे, तूफ़ाननि में सॾे, फज़लनि में सॾे, पचण में सॾे, काहिण में सॾे, रोशनीअ में सॾे, ऊंदाह में सॾे, हर आन हर घड़ी अल्लाह जे तरफ़ां होका ई होका आहिनि, हय्या अलस सलाह, हय्या अलस सलाह। ओ मुंहिंजा बाना अचो अचो, अस्सलाह रहमत सां ढके छॾियईं, अस्सलाह बिमानल मग़फ़िरह, हलिया हलिया ऐं तोखे पंहिंजे बख़्शिश जे दरिया में धोई धमाले पाक साफ़ करे छॾियां। ओ मुंहिंजा बाना हलिया, अस्सलाह बिमाना, अस्सलाह बिमाना अल इबादत ज़ात अरकान मख़सूसा। मुंहिंजा बाना हलिया, अची नम, अची झुक, अस्साजिदु यसजुदु बैन क़दमैर रहमान, अची कर सजदो, तुंहिंजे नमंदे ई मथो तुंहिंजो हूंदो, क़दम असांजा हूंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, एॾो नवाज़ण वारो, एॾो भाइण वारो, असीं गुनाह कयूं तॾहिं बि भाए, ग़लति ॾिसूं तॾहिं बि अखियुनि खे बाक़ी रखे, ग़लति ॿुधूं तॾहिं बि कननि जी ॿुधणीअ खे बाक़ी रखे, ग़लति चहकूं ऐं चखूं तॾहिं बि ज़ुबान खे ॿाहिरि न कढे, ग़लति मापियूं ऐं तोरियूं, ग़लति ॾियूं ऐं वठूं, ग़लति हलूं ऐं चलूं। असांजी हर शइ ग़लतियुनि में ग़लतान आहे, गुनाहनि जी गप में लथपथ आहियूं, पर तॾहिं बि रब्बे ज़ुल जलाल पंहिंजी मुहबत खां असांखे छिॾो नथो करे, बल्कि होका ॾेई वेझो अची सॾ थो करे, वमन आरज़ अन्नी नादइतुहु अन क़रीब। मुंहिंजा बाना जॾहिं नाफ़रमानियूं करे, पाण खे नाफ़रमानीअ जे गंद सां नापाक कंदो आहीं, त वरी आऊं वेझो अची तोखे सॾ कंदो आहियां, कंहिंखे छॾी पियो, ओ कंहिंखे छॾे पियो वञी, कंहिंजे हुक्मनि खे पियो लताड़ी, कंहिंजे तरीक़नि खे पियो छॾी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह सां मुहबत करणु सिखूं, इहो पाण सभिनी जी ज़रूरत आहे। अल्लाह ते जान ॾियूं, अल्लाह ते साह ॾियूं, अल्लाह खे दिलि ॾियूं, नूह खां वठी चोटीअ ताईं अल्लाह जे हुक्मनि सां पाण सिंगारियूं, नूह खां वठी चोटीअ ताईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि सां पाण सिंगारियूं। इहा पंहिंजी अबदी ज़रूरत आहे, या पंहिंजे दुनिया जी ज़रूरत, या पंहिंजे आख़िरत जी ज़रूरत आहे। दुनिया में बि इहा ई शइ कमु ईंदी, दुनिया में कंहिंखे भली ज़िंदगी मिलंदी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन्हनि जी ज़िंदगी भली न थींदी जेके लखनि वारा, करोड़नि वारा, बंगलनि वारा, गाॾियुनि वारा, उहिदनि वारा, दिगरनि वारा, ॿनीअ वारा, ॿारनि वारा, इन्हनि जी ज़िंदगी भली कान थींदी। भली ज़िंदगी उन्हनि जी थींदी जेके रब खे चाहींदा, जेके अल्लाह सां मुहबत कंदा, जेके मोमिन थींदा, जेके सालिह थींदा। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिन फलनहयियन्नहु हयातन तय्यबह। ओ मुंहिंजा बानो मोमिन थी ॾेखारियो, ओ मुंहिंजा बानो सालिह थी ॾेखारियो, ओ मुंहिंजा बानो पंहिंजे दिलि में मूं रब जी मुहबत खे वसाए त ॾिसो, पंहिंजे लिंगनि खे, पंहिंजे बदन खे, नूह खां वठी चोटीअ ताईं पंहिंजे आज़ा ओ जवारे खे मुंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रंग सां सिंगारे त ॾिसो। फलनहयियन्नहु हयातन तय्यबह, मूंखे पंहिंजे इज़्ज़त ओ जलाल जो कसम आहे, भलारी ज़िंदगी ॾींदोसां, भागन वारो कंदोसां, नसीब खोले छॾींदोसां। मोमिन थियो, सालिह थियो, मूं रब सां मुहबत करियो, मूं रब सां मुहबत करियो, मूं रब सां मुहबत करियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सभिनी खे चाहियां पियो, नथो चाहियां त अल्लाह खे नथो चाहियां, अल्लाह खे चाहियां माना अल्लाह जी इताअत में अचां न। इन्नल मुहिब लिमन युहिब मुतीउ, छो जो जेको जंहिंसां मुहबत कंदो आहे उन जो ताबेदार थींदो आहे। ऐं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ां थो पर ताबेदारी नफ्स जी आहे, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह चवां थो पर पैरवी वरी दुनिया जे रंगनि जी आहे, दुनिया जे रस्मुनि जी आहे,
दुनिया जे रीतुनि जी आहे, दुनिया जे फैशननि जी आहे। ऐं कलमे में त कूड़ो थी पियो आहियां, उन करे त धरती मूंखे तंग थी वई आहे। ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। अल्लाह चवे थो मुंहिंजा बानो खुशकी तरीअ में फसाद तुंहिंजे गुनाहनि जे करे आहे। अॼु खुशकीअ में फसाद आहे, अॼु तरीअ में फसाद आहे। सतनी खंडनि में विगोड़ ई विगोड़ आहे, सतनी खंडनि में फसाद ई फसाद आहे। सॼी धरती अॼु मुसलमाननि जे रत सां ॻाढ़ी लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो ख़ुदा जो ज़ुल्म न आहे। मा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। मुंहिंजा बानो, मूं तव्हां ते ज़ुल्म न आहे कयो, तव्हां पाण ते ज़ुल्म कयो आहे। मा असाबकुम मिन मुसीबह फबिमा कसबत ऐदीकुम वयअफू अन कसीर। जॾहिं तो ते मुसीबत अचे थी, तुंहिंजे गुनाहनि जे करे अचे थी। अॼु हुक्मरान ना अहल मिलिया छो? तुंहिंजे मुंहिंजे गुनाहनि जे करे। अॼु शयूं महांगियूं छो थियूं? अॼु बदमनी छो वधी वई? अॼु भाव भाव जो दुश्मन छो थी वियो? मुहबतूं छो हली वयूं? भाईचारा छो हलिया विया? ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़ो कमाइण वारो हो 10 खाइण वारा हा। अॼु 10 ई कमाइण वारा, तॾहिं बि झेड़ो आहे, तॾहिं बि फसाद आहे। तॾहिं बि घर घर में ससु नुंहं जो झेड़ो आहे, घर घर में भाउ भेण जो झेड़ो आहे, घर घर में औलाद ऐं वालिदैन जी ॾाढी पट आहे। आख़िर छो जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पण अल्लाह खे छॾियो आहे, पण अल्लाह जे हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾियो आहे। पण सभिनी जी अबदी कामयाबी इन में आहे त अल्लाह सां अल्लाह खे चंबड़ूं, ओ अल्लाह जे चईअ ते हलूं। मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा नौकर बणिजऊं। असीं पंहिंजे नबीअ जा सच्चा चाकर बणिजऊं। अॼु दुनिया जे रस्मुनि में इज़त समझा थो, लेकिन पंहिंजे नबीअ जे सीरत ऐं सूरत में मूंखे इज़त लॻे ई नथी। हालांकि छा असांजे साईं जी इज़त हुई? काब कौसैन वारो, ओ अर्शे मुअल्ला ते असांजो नबी पंहिंजे नाल सूधो वञण वारो, मक़ामे कुर्ब जे वेझो आयो आहे मुंहिंजो साईं। आवाज़ असांजे नबीअ जे दिलि में आयो त जुती लाहियां, हाणे कुर्ब जो मक़ाम वेझो आहे। मुंहिंजे भाउ मूसा खां बि जुती लाराई वई, इन खां पहिरीं जो मूंखां लाराई वञूं पाणी लाहियां। मुंहिंजो नबी अञा पंहिंजे खुड़ीअ खे पोते करे जुतीअ मां लाहिण वारो ई हो त ग़ैब मां आवाज़ ई उदुन या हबीबी उदुन। ओ मुंहिंजा हबीब जुती मतां लाही, जुतीअ सूधो आ। ई तूरे सीना थो रही आहे जो जुती लारायूं। अचण वारो मूसा कलीमुल्लाह थो रही आहे जो जुती लारायूं। अचण वारो मुहम्मद रसूलुल्लाह ऐं मक़ाम अर्श आहे। जुतीअ सूधो हलियो आ। ता त क़यामत ताईं अचण वारनि खे असीं फ़र्क़ु ॿुधायूं। जेका जुती लाराई वई उहो मूसा कलीमुल्लाह, जेके जुतीअ सूधो घुरायो वियो उहो मुहम्मद हबीबुल्लाह आहे। उन जे तरीक़नि में इज़त नथी लॻे। ओ अहिड़े इज़त वारे नबी, अहिड़ो इज़त वारो नबी, मुज़म्मिल नबी, मुदस्सिर नबी, उस सॼी काइनात जे वजूद जो कारण नबी, वद्दुहा जहिड़ो मुखड़ो रखण वारो, वल्लैल जहिड़ियूं ज़ुल्फूं रखण वारो, वसियाबक वतहर वारा कपड़ा रखण वारो, अलम नशरह लक सदरक वारो सीनो रखण वारो, ववदाना अनक विज़रक अल्लज़ी अनकद ज़हरक वारी पुठ रखण वारो, वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा वारी ज़बान रखण वारो, वल आदियात ज़बहन फल मुगीरात सुबहन वारा सहाबा रखण वारो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन नबीअ जा तरीक़ा मूंखे नथा वणनि, उन नबीअ जी सुहारी नथी वणे, उन नबीअ जी दस्तार ऐं टोपी नथी वणे, उन नबीअ वारो चोलो ऐं जुब्बो नथो वणे, उन नबीअ जी भेडनि खां मथे शलवार ऐं गोॾ नथी वणे, उन नबीअ जी घर घरस्ती नथी वणे, उन नबीअ जी रहणी सहणी नथी वणे, उन नबीअ जो तौर तरीक़ो नथो वणे, उन नबीअ जी शादी गमी नथी वणे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सॼी काइनात जो केरु बादशाह हुजे, सतनी खंडनि जो बादशाह, उन जे मथे ते ताज हुजे जंहिंमें हीरा जड़ियल हुजनि, उन जी इज़त एतिरी कान्हे जेतिरी मुंहिंजे साईं जे कदमनि जे हेठां लॻल मिटीअ जी इज़त आहे। असांजो अक़ीदो आहे त असांजे नबीअ जे पाक जुतीअ जे हेठां लॻल मिटीअ जा ज़र्रा बादशाहनि जे ताजनि जे हीरनि खां बि अफ़ज़ल आहिनि। मुंहिंजे नबीअ जे पाक जुतीअ जी मिटी मिटी न आहे, इहा आशिकनि जे अखियुनि जो सुरमो आहे, या तुंहिंजे ऐं मुंहिंजे अखियुनि जो सुरमो आहे। असांजे नबीअ जे पेर जी जुती जुती न आहे। असांजो अक़ीदो आहे असांजे नबीअ जे पेर जी जुती असांजे मथे जो ताज आहे। ओ जंहिंजे घर में असांजे नबीअ जे पाक जुतीअ जो नक्श लॻल हूंदो, असांजो अक़ीदो आहे उते अल्लाह जी रहमत मींहं वांगुरु वसंदी आहे। उन नबीअ जे तरीक़नि खे पियो छॾियां, उन नबीअ जे तरीक़नि खे पियो कोहां,
उन नबीअ जे तरीक़नि जे जनाज़ा पियो कढां जेको मेराज वारी रात कहला कोन्हे रुनो तुंहिंजे मुंहिंजे लाइ रुनो आहे। ओ जुतीअ सूधो पियो घुराइजे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी ज़ात हलाल करे छॾी आहे, पंहिंजे ज़ात जी ज़ियारत हलाल करे छॾी आहे पंहिंजे महबूब लाइ। पोइ असांजे नबीअ पंहिंजे मथे जे अखियुनि सां पेट भरे भरे रब जो दीदार कयो आहे। इहो ई जमहूर जो मज़हब आहे सवाइ चंद सहाबा ताबईन जे। असांजे नबीअ पंहिंजे मथे जे अखियुनि सां बेदारीअ जे हालत में अल्लाह जो दीदार कयो आहे। कहिड़े नबीअ खे ईअं दीदार थियो आहे जहिड़ो दीदार तुंहिंजे मुंहिंजे साईं खे थियो आहे। ओ अहिड़े फज़ल वारे नबी, अहिड़े करम वारे नबी, अहिड़े कमाल वारे नबी, अहिड़े हुस्न वारे नबी, अहिड़े जमाल वारे नबीअ जे तरीक़नि खे आऊं छॾियां मूंखां वधीक बदनसीब केरु थींदो? ओ मूंखां वधीक भाग फिटल केरु थींदो? अल्लाह खे छॾियमि ऐं मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा खे छॾियमि जेको रातनि जो उथी तुंहिंजे मुंहिंजे लाइ रुअण वारो। मुंहिंजो नबी अल्लाह जे कदमनि में किरियल आहे, ओछगारूं भरे उते अर्श खे पंहिंजे ॻोढ़नि सां आलो पियो करे ऐं रोयो पियो चवे अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुका फी बिनती फातिमा वलल्लती वलदतनी आमिना वलल्लती अर्दअतनी हलीमा असअलुका फी उम्मती ओ कमा क़ाल। अल्लाह फर्श खां पंधु करे अर्श ते आयो आहियां। अल्लाह त सुतो पियो हुउसि हानीअ जे घर में, तो पाण निंड मां उथारे पाण वटि घुरायो आहे। अल्लाह पाणे कोन आयो आहियां, तुंहिंजो घुरायल आहियां, तुंहिंजो मेहमान आहियां, तू मुंहिंजो मेज़बान आहीं। ऐं अल्लाह हर मेज़बान पंहिंजे मेहमान जी इज़त कंदो आहे। अॼु मूं मुहम्मद खे न बच्चा खपनि, अॼु मूं मुहम्मद खे न नियाणियुनि जा नसीब खपनि, अॼु मूं मुहम्मद खे न पंहिंजे माउ जी बख़्शिश खपे, न पंहिंजे अम्मा हलीमा जी बख़्शिश खपे, न पंहिंजे नियाणी ज़हरा जो नसीब खपे। असअलुका फी उम्मती ऐं अल्लाह ऐं मुहम्मद पंहिंजे झोलीअ में उम्मत जो सवाल खणी आयो आहियां। ओ मुंहिंजा दोस्त दीदो उन नबीअ जे तरीक़नि खे छॾियां पियो, केॾो बदनसीब आहियां। पुछो धरती तंग न थिए तो ते ऐं मूं ते, ओ पुछो ज़लज़ला न अचनि, पुछो तूफ़ान न अचनि, पुछो बदअक़ीदा, पुछो बदअक़ीदा, पुछो गैर सालिह ऐं ज़ालिम ऐं सफ़ी ऐं नादान हुक्मरान तोते मूं ते मुसलत छो न थियनि? छो जो मूं अल्लाह खे छॾियो आहे, छो जो मूं मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा के छॾियो आहे। हेॾा अल्लाह पियो सॾे हय्या अल सलाह, रोज़ाना 40 सॾ ख़ुदा पियो करे हय्या अल सलाह, हय्या अल सलाह, हय्या अल फलाह, हय्या अल फलाह। केॾियूं लालचूं पियो ॾे, केॾी महिल पंहिंजे रहमत जी लालच पियो ॾे, केॾी महिल पंहिंजे बख़्श जी लालच पियो ॾे, केॾी महिल पंहिंजे कुर्ब जे सजदनि जी लालच पियो ॾे, केॾी महिल अल फलाह चई असांजे फिटल कमनि खे सही करण जी लालच पियो ॾे, केॾी महिल असांजे नातमाम कमनि खे मुकम्मल करण जी लालच पियो ॾे, केॾी महिल कामयाबी जी लालच पियो ॾे, बरकतुनि जी लालच पियो ॾे, इज़त जी लालच पियो ॾे ऐं होका पियो ॾियारे हय्या अल सलाह, हय्या अल फलाह, हय्या अल सलाह, हय्या अल फलाह। ओ बाना अच त सही आज़माए त ॾिस मूं रब जे दर खे, झोली न भरेई त पोइ चइजां, धोई धमाले पाक न करें तो पोइ चइजां, ओ ज़मीन ते रही महराज न कराई तो पोइ चइजां, तुंहिंजे मथे खे पंहिंजे कदमनि में रखी मुंहिंजी रहमत तुंहिंजे पुठ ते फुटी छुपी न ॾे त पोइ मूंखे चइजां हय्या अल सलाह, हय्या अल फलाह। एतिरियूं लालचूं ॾेई, एतिरियूं लालचूं ॾेई, एॾा ॾढ ॾेई, एॾियूं तसलियूं ॾेई, एॾा दिलदारा ॾेई ऐं अल्लाहु अकबर सां पंहिंजी अज़मत ॿुधाए, अल्लाहु अकबर सां पंहिंजी किबरियाई ॿुधाए, ला इलाहा इल्लल्लाह सां पंहिंजो ज़ोर, पंहिंजी ताक़त, पंहिंजो अमर ॿुधाए, असांखे पंहिंजे ज़ात ॾांहुं मुतवज्जिह करण वारो, लेकिन असांजे कन ते चूब नथी सुरे। ओ मुंहिंजा दोस्त दीदो, इन करे त रब खे असां खां शिकायत आहे, अमरतुक फतवल्लैत, अमरतुक फतवल्लैत, आरस्तु अन्का फमा बालैत, नहीतुक फतमादैत। ओ मुंहिंजा बाना केॾो न संग दिल आहीं, ओ सीने में दिल अथई या पत्थर अथई, ऐं तोखे सॾण वारो, तूं पुठ छॾे, तूं पुठ फेरे भॼण वारो, ऐं तोखे गुनाहनि खां रोकण वारो, तूं अञा ज़िद करे घणा गुनाह करण वारो, ऐं तोखां कॾहिं रुसी वेंदो आहियां, फमा बालैत, तोखे मूं रब जे रुसण जी का परवाह ई नाहे। हा कज़ा जज़ाउ मन अहसन इलैक या अब्दी। ओ मुंहिंजा बाना छा मुहसिन खे एहसाननि जो बदिलो ईअं ॾिबो आहे ये तूं तो ॾी, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। ओ मुंहिंजा बाना नेकीअ जो बदिलो नेकीअ सां त ॾे, तोखे अखियूं ॾिनियूं हथ में इन जो बदिलो हलाल खे ॾिसण सां ॾे, तोखे कन ॾिनमि इन जो बदिलो हलाल ॿुधण सां ॾे, तोखे ज़बान ॾिनमि इन जो बदिलो हलाल ॻाल्हाइण सां ॾे, तोखे हेॾा अंग उज़वा ॾिनमि, तोखे सतर ॾिनमि,
यबन आदम अनअमतु अलैका निअमन इज़ामात के न्यू नेमतों कयुमई ला तुहसी अददहा वला तुतीकु शुक्रहा न गणे सगी न गाए सगी न लाहे सगी इन मिम्मा अनअमतु अलैका जअलतु लक ऐनैन वजअलतु लहुमा गिताअहुमा उन्जुर इला मा अहललतु लक अखियूं ॾिनियूं मई उन्हनि जा ऑटोमेटिक पर्दा ठाहिया मई जीअं झक लॻे थी पर्दा हेठि थी विया इन्हनि पर्दनि जे ज़रिए सां कखनि खां तुंहिंजी अखि बचे गुबार ऐं धूड़ खां तुंहिंजी अखि बचे हाणे इन एहसान जो तक़ाज़ो इहो आहे उन्जुर इला मा अहललतु लक वला तन्जुर इला मा हर्रमतु अलैका हलाल ॾिस हराम न ॾिस ओ हराम ॾिसी पंहिंजे दिलि खे नापाक न कर अखियूं झुकाए जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं का हसीन औरत अचे सॼी दुनिया में हुस्न में पहिरियों नंबर अचण वारी का छोकिरी तुंहिंजे साम्हूं अचे ओॾी महिल ई पंहिंजी नज़र खे झुकाए मूं रब सां मुहबत जो दम भर ऐं ऐलान कर मन गज़्ज़ बसरहु अम महारिमिल्लाह यजदु हलावतल ईमान फी क़ल्बिही जो मज़हर थी उन बिशारत जो मुस्तहिक़ थी पंहिंजे नज़र खे हराम खां बचाईंदे मूंखे पंहिंजे इज़्ज़त जलाल जो कसम आहे ईमान जी मिठाण तुंहिंजे दिलि में विझी छॾींदुसि इन हलावतल ईमान इज़ा दख़लत क़ल्बा ला तख़रुज मिन्हु अबदा जॾहिं ईमान जी मिठाण कंहिंजे दिलि में विझंदो आहियां कॾहिं बि हुनजे दिलि मां न आहियां कढंदो मुल्ला अली कारी रहमहुल्लाह मिरकात में हदीस जी शरह में लिखियो त इन में अल्लाह जे तरफ़ां बिशारत आहे अल्लाह जे तरफ़ां वाइदो आहे त जेको नज़र खे पाक रखंदो जेको नज़र खे हराम खां बचाईंदो अल्लाह उनखे मरण महिल कलमो नसीब कंदो उनजो ईमान मौत ते थींदो उनजी आक़िबत बहितर थींदी ओ मुंहिंजा दोस्त दीदो छा अल्लाह जो एतिरो बि हक़ कोन्हे अखियूं ॾेई असांखे चए उन्जुर इला मा अहललतु लक छा अल्लाह जो एतिरो बि हक़ कोन्हे जो असांखे ज़बान ॾेई चवे जअलतु लक लिसाना वजअलतु लहू गिलाफा मुंहिंजा बाना ज़बान ॾिनी मई तुंहिंजे ॼाड़ीअ खे हुनजो परदो तुंहिंजे ॾंदनि खे हुनजो परदो तुंहिंजे चपनि खे हुनजो परदो बनायमि इंतिक बिमा अहललतु लक वला तंतिक बिमा हर्रमतु अलैका ओ मुंहिंजा बाना तू इन ज़बान सां हलाल ॻाल्हा इन ज़बान सां हराम न ॻाल्हा छा अल्लाह जो एतिरो बि हक़ कोन्हे जो ज़बान ॾेई असांखे इहो चवे त बाना हलाल ॻाल्हाइजांइ हराम न ॻाल्हाइजांइ हलाल खाइजांइ हराम न खाइजांइ अल्लाह जो एतिरो बि हक़ कोन्हे जो चवे जअलतु लक फरजा वजअलतु लहू सुतरा अस्ब बिमा अहललतु लक वला तुसिब मा हर्रमतु अलैका ओ बाना मूं तोखे शर्मगाह ॾिनी आहे इन शर्मगाह जो मूं परदो तुंहिंजा कपड़ा बनाया इन सां हलाल ॾे वञा पंहिंजे इन सतर खे हराम ते न खोलजां इन असब्त मा हर्रमतु अलैका उरख अलैका सतरक या इब्न आदम ओ मुंहिंजा बाना जेकर हराम ॾे पहुतो आहीं पंहिंजे शर्मगाह जे ज़रिए सां तुंहिंजे मथां परदे खे लटकाए तोखे माण्हुनि में ज़लील करण ते बि क़ादिर आहियां पर तॾहिं बि सतारी करण वारो तॾहिं बि गफ़ारी करण वारो धमकायो त अथसि इन नज़रत इला मा हर्रमतु अलैका उतबिक अलैहिमा गिताअहुमा हराम ॾिठई अंधो कंदो सही इन तख्त बिमा हर्रमतु अलैका उगलिक अलैका लिसानक हराम ॿुध हराम ॻाल्हाई त गुंगो कंदो सही इन असब्त मा हर्रमतु अलैका उरख अलैका सतरक या इब्न आदम ओ बाना सतर सां हरामकारी कई अथई सतर सां बेहयाई जो को कम कयो अथई त तुंहिंजे परदे खे फाड़े तोखे ज़लील करण ते क़ादिर बि आहियां पर वरी बि तुंहिंजे तौबह जो इंतज़ार कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह अला अफ़्विही अल्हम्दुलिल्लाह अला अफ़्विही बाद क़ुदरतिही वअला इल्मिही बाद हिल्मिही इहा असांजे नबीअ जे दुआ जा लफ़्ज़ आहिनि जो असांजो नबी दुआनि में रोयो रड़ियो पियो चवंदो हो ऐं अल्लाह सभई वाखाण तुंहिंजे लाइ अल्लाह सभई सना तुंहिंजे लाइ अल्लाह सभई तारीफ़ूं तुंहिंजे लाइ जो तूं क़ादिर बि आहीं तॾहिं बि असांखे माफ़ करण वारो चाहीं त अंधो करीं चाहीं त ॿोड़ो करीं चाहीं त गूंगो करीं चाहीं त टुंडो करीं चाहीं त मंडो करीं चाहीं त ज़लील करीं चाहीं त रुसवा करीं अला अफ़्विही बाद क़ुदरतिही रब क़ादिर हूंदे असांखे माफ़ तो करीं वअला हिल्मिही वअला इल्मिही बाद हिल्मिही तोखे ख़बर आहे असीं छा था करियूं तॾहिं बि माठ करियो वेठो आहे तोखे ख़बर आहे छा था ॾिसूं तोखे ख़बर आहे ख़लवत में छा था करियूं तोखे ख़बर आहे जलवत में छा था करियूं तोखे ख़बर आहे मस्जिद में छा आहियूं तोखे ख़बर आहे बाज़ार में छा आहियूं तोखे ख़बर आहे घर में कीअं आहियूं तोखे ख़बर आहे दोस्तनि यारनि में कीअं आहियूं तोखे ख़बर आहे असांजे परदे ऐं पोतीअ जी तोखे ख़बर आहे असांजे शर्म ऐं हया जी अल्लाह तोखे सभु ख़बरूं आहिनि पर तॾहिं बि तूं बुरदबार बनियो वेठो आहीं असांखे फौरन नथो झली फौरन नथो पकड़ी असांजे तौबह जो इंतज़ार करीं थो सॼी काइनात असांखे तबाह करण जे दर पे थिए थी पर तूं विच में अची ठहियो ठहियो करे उन्हनि खे असां खां परे थो करीं
ओ मुझा दोस्त अजीजो अड़े रब के छड़े वेठा आहियूं ओ अड़े करीम रब के छड़े वेठा आहियूं जेको रोजाना 40 दफा सॾु करे आहे को अचण वारो जेको रोजाना 40 दफा सॾु करे आहे को न जे दर ते अचण वारो जेको रोजाना सिज के उभारे जेको रोजाना सिज के लाहे असा के आखिरत जो फिक्र ॾियारण वारो रोजाना ॾींहं जे रोशनीअ खे रात जे उंदाह में तब्दील करे रोजाना असा के आखिरत जो फिक्र ॾियारण वारो ओ रात जे तारीकीअ खे ॾींहं जे रोशनीअ खे रात जे उंदाह में बदलाए असा के पैगाम ॾियण वारो त क़ब्र इन खां वधीक उंदाह थई ओ क़ब्र में इन खां वधीक उंदाह थई रोजाना ॾींहं जो सिज लाहे असा सभिनी खे पैगाम ॾियण वारो मुजाबाना कॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ जो सिज बि लही वेंदो रोजाना शाम के आणे असा के पैगाम ॾियण वारो कॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ ते बि शाम अची वेंदी ओ मुंहिंजा दोस्त अजीजो कदम कदम ते असा के समझाइण वारो कदम कदम ते असा के संभालण वारो माउ जे पेट में हुआसीं कंहिं संभालियो मन औसल इलेकल गदा व अंत जनीन फी बतन उम्मिक ओ मुंहिंजा बाना जॾहिं माउ जे पेट में टिन उंदाहनि जे विच में हुए जिते न माउ जा हथ पहुचनी न पीउ जी कमाई पहुचनी उते मां तोखे संभालण वारो आहियां फलम मश्तद अददक बारस्तनी बिल मासी ओ तू होए छा गोश्त जी त बूटी होए ला लक सन्नुन तक्ता वला लक यदुन तब्तश वला लक रजुलन तमशी न दंद होई खाइण ला न हथ होई झलण ला न पैर होई हलण ला गोश्त जी बूटी होए जेकर को कुत्तो या बिल्लो खाई वञनी हा त तू छा करी हा पर कीअं मूं तोखे संभालियो आहे माउ जो सहारो ॾेई तोखे संभालियो पीउ जी कमाई ॾेई तोखे संभालियो पर वॾो थी थो फलम मश्तद अददक पोइ तुंहिंजे ॾोरनि में ताक़त आई पोइ तुंहिंजे बदन में कुव्वत आई बारस्तनी बिल मासी पोइ मुंहिंजी नाफरमानी करे मूंसां जंग करी थो मुंहिंजी नाफरमानी करे मूंखे ललकारी थो मुझी नाफरमानी करे मु रब सा ऐलाने जंग करी थो अब्दी मा अनसफ्तनी ओ मुजाबाना तो मूसा इंसाफ ना है कयो खैरी लेक नाजिल व शर्रु कलय साइदु मुझे तरफा खैर ही खैर आहे तुझे तरफा शर्रु ही शर्रु आहे मुजा दोस्त अजीजो मकसद हो आहे त अल्लाह सा मोहब्बत करियो अहड़े चाहण वारे अल्लाह सा अहड़े भाइण वारे अल्लाह सा अहड़े इंतजार करण वारे अल्लाह सा का मां पंहिंजे बच्चे जी जेको उन जो घर छॾे हलियो वियो हुजे एॾो इंतजार नाहे कंदी जेॾो रब पंहिंजे रुठल बाननि जे वरण जो इंतजार कंदो आहे मोटी अचूं अल्लाह जे दर ॾे मोटी अचूं रस्मुनि खां रीतुनि खां रवाजनि खां फैशननि खां मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूरानी तरीक़नि ॾे इन में इज़त आहे इन में राहत आहे इन में बरकत आहे इन में खैर आहे इन में भलाई आहे तौबह का खाटी का ने खणी ओ मुझा दोस्त तौबह जी माना खबर अथव छा आहे तौबह माना रुठल खे परचाइण तौबह माना गीसी करण तौबह माना वरी अचण तौबह माना गुनाहनि खे छॾे ॾियण तौबह माना दिल सां ज़बान ते ही जुमिलो आणे चवण ऐं अल्लाह हाणे कोन कंदुसि मूंखे ॾे माफ़ी मुझा दोस्त अजीजो दुनिया जे सभिनी रुठलनि खे परचाइण ॾुखियो आहे रब खे परचाइण ॾाढो सवलो आहे अल्लाह के परचाइण सवलो नंढड़े ॿार खे परचाइण ॾुखियो आहे ज़ाल परचाइण ॾुखी हारी परचाइण ॾुखियो पंहिंजा मातहत नौकर परचाइण ॾुखिया रुठल रब परचाइण ॾाढो सवलो आहे माण्हू दुनिया जा रुसन उन्हनि खे परचाइण इन करे ॾुखियो आहे जो हू परचण लाइ तयारी न आहिनि हूंदा वञ परचाइण लाइ गस मटाए भॼी वेंदा दर बंदि करे लिकी वेंदा ऐं क़ाबू कबनि त पोइ नक चप वधींदा ऐं हीअं छुरीअ सां चीरे चीरे पोइ उन जे मथां मेहणनि जा ऐं ताननि जा लूण ऐं मिर्च बुरकींदा लेकिन कुर्बान वञा रब तां रुसी बि पाण वियो आहे वरी सॾ बि पाण करे रहियो आहे इस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा ओ मुंहिंजा बानो दुनिया में को रुठल अहिड़ो न मिलंदई जेको परचण जी दावत ॾींदई ऐं रुसी बि तोखां वियो आहियां वरी परचाए बि तोखे रहियो आहियां अच अची परचा ऐं परचण लाइ तयार आहियां अच अची परचा ऐं परचण लाइ तयार आहियां अची कर तौबा अची कर गीसी हिकिड़ो जुमिलो मुंहिंजो बाना मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी मूंखे तोखां हिकु जुमिलो खपे सिर्फ़ हिकु जुमिलो त ए अल्लाह हाणे कोन कंदुसि मूंखे माफ़ी ॾे इन हिकिड़े जुमिले ते रजा कयो मिन वलदतो मुहु ईअं पाक कंदोसीं ॼण माउ ई तोखे अॼु ॼणियो आहे बाक़ी रही फर्ज़ वञी कज़ा कर खाधई माण्हुनि जा हक़ वञी अदा कर या माफ़ी वठ ओ मुंहिंजा दोस्त अजीजो तौबह करियूं तौबह करियूं तौबह करियूं तौबह करियूं पण सभिनी जे मसइलनि जो हल तौबा आहे सभिनी मसइलनि जो हल तौबा आहे ओ ना अहल हुक्मराननि खां नजात जो
जेको मसलो आहे इन मसले जो हल बि तौबा अथई, अल्लाह सां जुड़णो अथई, अल्लाह सां चंबड़णो अथई। बादशाहनि खे गारियूं ॾियणु मसले जो हल न आहे। मुंहिंजो साईं वो फरमाए, हदीस कुदसी आहे, ला तसब्बुल मुलूक, ओ मुंहिंजा बानो बादशाहनि खे गारियूं न ॾियो, बादशाहनि खे गारियूं न ॾियो, हाकिमनि खे घटि वधि न ॻाल्हायो। हदीस कुदसी आहे। हज़रत शेखुल हदीस मौलाना ज़करिया रहमहुल्लाह हिकु किताब लिखियो आहे इस्लामी सियासत, इन में ने हदीस खे नक़ल कयो आहे। ओ मुंहिंजा बानो बादशाहनि खे गारियूं न ॾियो, पंहिंजे नफ़्स खे ॾिसो, पंहिंजो गिरेबान खोले ॾिसो। लौ इन्नल इबाद इज़ा अताऊनी हव्वलत क़ुलूब मुलूकिहिम बिर्रहमत वशफ़क़त अलैहिम, मुंहिंजा ताबेदार थींदव ऐं तव्हांजे हुक्मराननि खे तव्हांजो ताबेदार करे छॾींदुसि, तव्हांजे हुक्मराननि खे तव्हांजो हमदर्द कंदुसि, तव्हांजो ख़ैर ख़्वाह कंदुसि, तव्हांजो हॾ ॿोखी कंदुसि। मुंहिंजो साईं वो फरमाए, हदीस कुदसी आहे, व इन्नल इबाद इज़ा असौनी हव्वलत क़ुलूब मुलूकिहिम बिन्नक़मत वल अज़ाब अलैहिम औ कमा क़ाल। ओ मुंहिंजा बानो, जेकॾहिं मुंहिंजा नाफ़रमान थींदव, निमाज़ुनि खे छॾण वारा थींदव, रोज़नि खे खाइण वारा थींदव, ज़कातूं न ॾियण वारा थींदव, फ़स्ल लहे उन में ख़ुदा जो हक़ अदा करण वारा न थींदव, ओ काबे जी वञी चांछ चुमण वारा न थींदव, शर्म हया जा जनाज़ा कढण वारा थींदव, त हव्वलत क़ुलूब मुलूकिहिम बिन्निक़मत वल अज़ाब अलैहिम, ऐं पंहिंजो बदिलो बादशाहनि जे ज़रिए सां तव्हां खां वठंदुसि। इहे बादशाह, इहे ज़ालिम हुक्मरान, इहे बदतीनत ऐं बदमिज़ाज ऐं बदमाश ज़ालिम हुक्मरान तव्हां खां मूं रब जो पलांद वठंदा, मुंहिंजो पलांद इहे तव्हां खां वठंदा। इज़ा असौनी, जॾहिं मुंहिंजा नाफ़रमान थींदव। मुंहिंजा दोस्त ओज़ीदो, पंहिंजे मसइले जो हल अल्लाह सां जुड़णो आहे। ओ पंहिंजे मसइले जो हल मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी नौकरी आहे, सची ग़ुलामी आहे। ओहो बि त वक़्तु हो, नज़र ख़ता थी वेंदी हुई, रोई रोई माफ़ी वठण वारा। अॼु केॾा पाण पाप करण वारा, केॾा गुनाह करण वारा, नूह खां वठी चोटीअ ताईं ग़लतियुनि में ग़लतान आहियूं, गुनाहनि जे गटरनि ऐं नालनि में किरियल आहियूं, लेकिन तौबह जी तौफ़ीक़ ई न आहे। हालांकि हेॾा ॾिसो केॾो रुअण आहे। ओ अशरे मुबशरा पिया रुअनि, सिद्दीक़ पिया रुअनि, फारूक पिया रुअनि, ज़िन्नुरैन पिया रुअनि, हैदर कर्रार जहिड़ो रोए पियो, हसनैन करीमैन रुअनि पिया। ही केरु पियो रोए? तलहा व ज़ुबैर रुअण वारो, अम्मार व ज़ैद रुअण वारो, साद व सईद रुअण वारो। ओ ॿिन्ही हथनि में जन्नत जा परवाना, तॾहिं बि आहिनि आह मिन क़िल्लत ज़ात व बुअद सफ़र व वहशत तरीक़, या दुनिया गुर्री गैरी क़द बततुक सलासन ला सबील ली इलैक फ़इन्न मजलिसक हक़ीर व ख़तरक यसीर जो सदौ हणण वारा हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकु ग़ुलाम नौकर आहे कुमैल वांगुरु, जंहिंजो नालो हदीस जे किताबनि में ज़रार कुनानी अलैहि रहम अचे थो। ओ चवे थो त आधी राति थींदी हुई ऐं हसनैन जे अब्बा खे ॾिसंदो हुयुसि ऐं ज़हरा जे रफ़ीक़ हयात रफ़ीक़ सफ़र खे ॾिसंदो हुयुसि। हेॾा राति आंधी थी, आधी राति थी आहे, हज़रत अली घरां निकितो आहे ऐं अची कूफे जी जामे मस्जिद में वेठो आहे। क़ाबिदुन अला लिहयतिही यतमलमल तमलमुल सलीम व यबकी बुका अल हज़ीन, ईअं पियो रोए जीअं नांग दंगियल रुअंदो आहे, ईअं पियो रोए जीअं ग़मनि जो सतायल रुअंदो आहे। व यक़ूल आहिन आह, ऐं चवे पियो ऐं अल्लाह अलीअ खे माफ़ कर, ऐं अल्लाह अलीअ खे माफ़ कर। ओ मुंहिंजा दोस्त ओज़ीदो, अली रोए, तूं ऐं आऊं पंहिंजे गुनाहनि ते न रोआं त पोइ मुंहिंजे बनप ते हैफ़ आहे। ही केरु पियो रोए? ओही जामे मस्जिद कूफा में पंहिंजी ॾाढ़ीअ खे झले, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे केरु रुअण वारो? हिननि जी कहिड़ी ख़ता हुई? हिननि जो कहिड़ो ॾोह हो? सहाबा मासूम त न हुआ पर महफूज़ त हुआ। ख़ुदा उन्हनि खे संभालियो हो, ख़ुदा उन्हनि खे रज़ी अल्लाहु अन्हुम चयो हो, ख़ुदा उन्हनि खे वरदू अन्हु चयो हो, ख़ुदा उन्हनि खे अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून चयो हो, ख़ुदा उन्हनि खे राशिदून चयो, ख़ुदा उन्हनि खे मुफ़्लिहून चयो। लेकिन तॾहिं बि एॾो रुअण वारा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, इहो पैगाम आहे तुंहिंजे मुंहिंजे लाइ त तूं बि पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रो। हज़रत अली उहो माण्हू जंहिंजे हथ खे झले, मुंहिंजे साईं पंहिंजे छातीअ सां लाहे फरमायो, अला तरदा या अली अन यकून मंज़िलुक मुक़ाबिल मंज़िली फिल जन्नत ओ कमा क़ाल। अली ख़ुशि थी, जन्नत में तो हैदर जो घर मूं मुहम्मद जे घर जे साम्हूं हूंदो। ओ नंढड़े अमल ते मिलंदो आहे हुज़ूर जो पाड़ो, थोड़े अमल ते मिलंदो आहे हुज़ूर जो पाड़ो, गुनाहनि ते मिलंदो आहे हुज़ूर जो पाड़ो, ग़लतियुनि ते मिलंदो आहे हुज़ूर जो पाड़ो, छा पापनि ऐं जुर्मनि ते मिलंदो आहे हुज़ूर जो पाड़ो। ऐं वरी चवण वारा छा आहिनि? आह मिन क़िल्लत ज़ात व बुअद सफ़र व वहशत तरीक़, ऐं अल्लाह अलीअ खे माफ़ कर, छो जो अलीअ वटि अमल थोड़ो आहे।
मंजिल परे आहे, रस्तो ॾाढो ख़तरनाक आहे। पैगाम आहे तुंहिंजे मुंहिंजे लाइ, जंहिंजो घर अल्लाह जे नबीअ जे घर जे साम्हूं ओहो रुअण वारो तोखे मूंखे केतिरो रुअण खपे। ओ अल्लाह जे नाले तव्हांखे झोली थो ॾियां, हिननि सालिहनि आलिमनि जो वकील बणिजी तव्हांखे हथ ॿधी फरियादी बणिजी गुज़ारिश थो कयां। ख़ुदा जे नाले हिन मजलिस मां तौबह करे उथो, इहो अज़म करे उथो ऐं इहो चई उथो, ऐं अल्लाह बस हाणे बस कई, ऐं अल्लाह हाणे कोन कंदुसि, मूंखे माफ़ी ॾे। जेके फर्ज़ रहिया वञी कज़ा कर आलिमनि खां पुछी, जेके माण्हुनि जा हक़ खाधा वञी अदा कर या माफ़ी वठो आलिमनि खां पुछी, ऐं दुनिया जा ज़िंदगीअ जा सभई मसइला पंहिंजे आलिमनि खां पुछी पुछी कर घरां निकिरंदे कंहिं आलिम या मुफ्ती या सालिह खां मसइलो पुछण लाइ मुंहिंजो साईं बि फरमाए, क़दम क़दम ते जन्नत में शहर मिलंदई, क़दम क़दम ते खाते में साल जी इबादत लिखबई। मा मिन तालिबिन यख्तलिफु इला बाब आलिमिन इल्ला बनल्लाहु लहू बिकुल्लि क़दमिन मदीनतन फिल जन्नह व कतबल्लाहु लहू बिकुल्लि क़दमिन इबादत सनह व यमशी अलल अर्द वल अर्द तस्तगफिरु लहू व शहदतिल मलाइका अन्नहु मिन उतकाइल्लाहि मिनन नार कमा क़ाल। अल्लामा राज़ी रहमहुल्लाह कबीर में इन रिवायत के नकुल के कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल लज़ीन ला यअलमून जे ज़िमन में तो मुझो साईं दो फरमाए, कंहिं आलिम जे दर ते को हिकिड़ो मसइलो पुछण वेंदा हो, अल्लाह क़दम क़दम ते जन्नत में शहर ॾींदव, क़दम क़दम ते इबादत साल जी इबादत तव्हांजे खाते में लिखबी, ज़मीन तव्हांजे लाइ ख़ुदा खां माफ़ी वठंदी ऐं होॾा फ़रिश्ता गवाहियूं ॾींदा, ही उहो माण्हू आहे जंहिंजे गिचीअ खे ख़ुदा जहन्नम खां आज़ाद करे छॾियो आहे। अल्लाह जे वास्ते आलिमनि सां जुड़ो, पंहिंजा सभई मसइला आलिमनि खां पुछी पुछी पंहिंजी सॼी ज़िंदगी हुज़ूर जे तरीक़े ते बनायो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पंहिंजे मसइलनि जो हल ख़ुदा सां जुड़णो आहे ऐं ख़ुदा सां जुड़बो तॾहिं जॾहिं सालिहनि जे सोबत में रहबो, जॾहिं अल्लाह वारनि जे मजलिसनि में वञबो, जॾहिं इल्म ऐं ज़िक्र जे मजलिसनि में वञी उते चरबो चरबो। इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ, जॾहिं जन्नत जे बागनि खां गुज़रो वेहो न, इरतऊ चरंदा करियो चरंदा करियो। मुझे साईं इजलिसो न फरमायो, कुर्बान वञा मुझे साईं जे जवामिउल कलिम तां, जो मुझे साईं वेहण जो हुकुम न कयो, फरमायो चरो चरो। जेको जानवर कंहिं ॿनीअ में घिड़ी वञे पोइ कीअं पियो महवीअ सां चरंदो आहे, इन हिमाक इस्तग़राक सां कीअं पियो चरंदो आहे, उनखे माण्हू पिया चवंदा आहिनि निकिर हितां, लठी पिया हणंदा आहिनि, कोन आहे निकिरंदो। ईअं असीं इल्म ऐं ज़िक्र जे मजलिसनि में वेहूं ऐं ख़ुदा जे राहनि में निकिरी दीन बि सिखूं ऐं दीन जो दर्द ऐं दीन जो जुहद बि सिखूं। अल्लाह पाण सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सभई अज़म करियो 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ंदासीं ऐं हितां तौबह करे उथंदासीं, अल्लाह खे राज़ी कंदासीं, अल्लाह जे हुक्मनि ते अक़ीदे खां वठी जिहाद ताईं अल्लाह जे हुक्मनि ते हलंदासीं, नूह खां वठी चोटीअ ताईं हुज़ूर जे तरीक़नि ते हलंदासीं। अबा करियो था सभई अज़म इंशाअल्लाह, कंहिंजी कंहिंजी नियत आहे हथ मथे करियो। अल्लाह ताला क़बूल फरमाए।